बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद कंदा आहियूं अवां सभई ठीक हूंदव। अवां खे इहा ख़बर हूंदी त असां जेको जीएसटी ऐं पीएसटी लाइ ऑनलाइन अप्लाई करे रहिया हुआसीं, हाणे उन जी लास्ट डेट गुज़री चुकी आहे। मतिलबु त हाणे असां ऑनलाइन अप्लाई नथा करे सघूं। लेकिन हाणे असांखे IBI सखर वारनि इहो ॿुधायो आहे त केतिरनि शागिर्दनि अप्लाई कयो आहे। उन जो तादादु असांखे ॿुधायो आहे त हिन जीएसटी ऐं पीएसटी लाइ एतिरे क़दुरु शागिर्दनि अप्लाई कयो आहे ऐं उन्हनि जो तादादु ॿुधी करे काफ़ी शागिर्द परेशान थी चुका आहिनि त जेकॾहिं सिंध में सिर्फ़ु 12,000 जॉब्स आहिनि ऐं उन लाइ एतिरे क़दुरु शागिर्द अप्लाई करे चुका आहिनि त हाणे असांखे का पोस्ट मिलंदी या न मिलंदी। त इन बाबति अॼु वारी हिन वीडियो में पाण थोरो घणो डिस्कस कंदासूं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासूं त एतिरनि शागिर्दनि अप्लाई कयो आहे त हाणे अव्हांखे छा करणु घुरिजे। ॾिसो, सभिनी खां पहिरीं असां तव्हांखे इहो ॿुधायूं त जीएसटी ऐं पीएसटी जी जेका वैकेंसी हुयूं उहे पूरी सिंध में फ़क़ति 12,000 हुयूं। ठीकु आहे। ऐं उन जी निस्बत जेको शागिर्दनि अप्लाई कयो आहे उन्हनि जो तादादु लॻभॻि 5 लख जे क़रीब आहे। मतिलबु त जेको शागिर्दनि अप्लाई कयो आहे उन जो तादादु 4,98,649 आहे। एतिरनि शागिर्दनि अप्लाई कयो आहे। हाणे जेके वैकेंसियूं आहिनि उहे फ़क़ति 12,000 आहिनि। त हाणे मां पाण सोचे सघो था त केतिरा शागिर्द हिननि मां जेके आहिनि सो टेस्ट में फ़ाइल थी वेंदा। इहो अमां पाण अंदाज़ो लॻाए सघो था त 5 लख त शागिर्द लाज़मी टेस्ट ॾींदा। 5 लखनि मां सिर्फ़ु 12,000 ई शागिर्द मतिलबु पास थींदा जिन्हनि खे जॉब मिलंदी। ठीकु आहे। हाणे तव्हांखे छा करिणो आहे? ॾिसो, इहो त मुकमल तादादु ॿुधाइनि था त जेको आहे सो 4,98,649 शागिर्दनि अप्लाई कयो आहे। जेकॾहिं अव्हां इहो ॾिसो त चालान केतिरनि शागिर्दनि जमा करायो आहे। चालान फ़क़ति 3,68,480 शागिर्दनि जमा करायो आहे। बाक़ी लॻभॻि 1.5 लख जे क़रीब शागिर्दनि इहो चालान जमा नाहे करायो। मतिलबु त उन्हनि ऑनलाइन जेको आहे सो फॉर्म सबमिट कयो हो, चालान बि डाउनलोड कयो, लेकिन चालान खे बैंक में अपलोड नाहे कयो या वरी चालान खे उन्हनि पेड नाहे कयो। त हाणे असां ईअं चई सघूं था त सिर्फ़ु 3,68,480 ई शागिर्द आहिनि। पहिरीं हिननि जो तादादु 5 लख हो, लेकिन हाणे 2.5 लख जे क़रीब आहे। ठीकु आहे। ॿी ॻाल्हि इहो आहे त ॾिसो, अव्हांखे टेंशन वठण जी का ज़रूरत कोन्हे। मतिलबु त भले हिते 5 लख छा हिते 10 लख शागिर्द बि अप्लाई कनि, 10 लख उम्मीदवार बि हुजनि, लेकिन तव्हांखे पंहिंजी महिनत करणी आहे, पंहिंजी जिदोजहद खे कंटिन्यू रखिणो आहे ऐं जेका सो अव्हां पंहिंजी तरफ़ खां भरपूर महिनत कयो ऐं जेको आहे सो टेस्ट में जेतिरे क़दुरु थी सघे ओतिरे क़दुरु अव्हां पंहिंजी महिनत जी रिज़ल्ट हुते ॾेई अचिजो। इनशाला अव्हां कामयाबु थी वेंदो। ॿी ॻाल्हि इहो आहे त ॾिसो, पूरी सिंध जो हिते तादादु ॿुधाइनि पिया त पूरी सिंध में एतिरनि शागिर्दनि अप्लाई कयो आहे। असांखे उहो नाहे ॾिसणो त पूरी सिंध में 5 लख माण्हुनि अप्लाई कयो आहे। असांखे इहो ॾिसणो आहे त असांजी यूसी में केतिरियूं सीट्स आहिनि, असांजी यूसी में केतिरियूं वैकेंसियूं आहिनि। पाण उन हिसाब सां पंहिंजी तयारी कंदासूं ऐं भरण वारियूं जेके यूसी आहिनि उन्हनि खे बि ॾिसो त उन्हनि यूसीज़ में केतिरी जेका सो वैकेंसियूं अवेलेबल आहिनि। छो जो इहो असांखे IBI सखर वारनि ऐं सिंध तालीम खाते पारां अनाउंसमेंट मिली आहे त जेकॾहिं कंहिं हिकु यूसी मां ॿी शागिर्द नथा खणे सघनि या वरी पास नथा थियनि त भर वारी यूसी जा शागिर्द बि हुते हायर कया वेंदा, खया वेंदा। ठीकु आहे। त असांखे ॿिए पासे नाहे ॾिसणो, इहो अंग नाहे ॾिसणो त केतिरनि शागिर्दनि अप्लाई कयो आहे। असांखे फ़क़ति इहो ॾिसणो आहे त असांजी यूसी में एतिरियूं सीट्सूं आहिनि ऐं असांखे उन हिसाब सां तयारी करणी आहे। ऐं असां इहो ॼाणूं था त हर शागिर्द खे इहा ख़बर हूंदी त उन जे यूसी में केतिरा ॻोठ आहिनि, उन जे यूसी में कहिड़ो शहर आहे ऐं उते जे शागिर्दनि जी बि उन्हनि खे ख़बर हूंदी त केतिरे क़दुरु होशियारु आहिनि। ठीकु आहे। त उन हिसाब सां अव्हां पंहिंजी तयारी खे कंटिन्यू रखो। अव्हांखे परेशान थियण जी बिल्कुलु ई ज़रूरत कोन्हे। असांखे कुझु शागिर्दनि इहो WhatsApp ते पुछा कया त सर ॾिसो, हाणे 5-6 लख शागिर्द अची चुका आहिनि ऐं वैकेंसियूं फ़क़ति 12,000 आहिनि। त मतिलबु त ईअं सम्झो 5 लख मां ईअं सम्झो सिर्फ़ु 12,000 माण्हुनि खे मिलंदी ऐं बाक़ी त सभु फ़ाइल थी वेंदा। असां बि उन्हनि मां न थियूं ऐं उहे काफ़ी परेशान थी विया ऐं मूंखां इहो पुछो त सर असां तयारी कयूं न कयूं, हाणे छा थींदो? ॾिसो अदा, अव्हां बिल्कुलु पंहिंजी तयारी कयो। अव्हांखे परेशान थियण जी ज़रूरत नाहे ऐं अव्हां लाज़मी टेस्ट ॾिजो। जेकॾहिं चालान पे करे चुका आहियो तव्हांखे लाज़मी टेस्ट ते बि वञिणो आहे ऐं जेकॾहिं लाज़मी टेस्ट ते वञिणो आहे तव्हांखे पंहिंजी तयारी कंटिन्यू रखणी आहे। हाणे हिकु ॿियो सवाल शागिर्दनि जो इहो हुयो
त सॼो टेस्ट कॾहिं वरिती वेंदी। ॾिसो इन बाबति अञा ताईं सिंध तालीम को बि डिसीशन नाहे वरितो, लेकिन उन्हनि जी जेका अॻकथी आहे उहो इहो चवनि पिया त रमज़ान खां पोइ इन मुतलिक़ डिसीशन वरितो वेंदो, लेकिन फ़िलहाल अञा ताईं को बि डिसीशन नाहे वरितो वियो। त इहा ॻाल्हि हुई, इहो ई असांखे तव्हांखे ॿुधाइणो हो त ॾिसो मूंखे परेशान कोन्हे थियणो ऐं मूंखे पंहिंजी तयारी कंटिन्यू रखणी आहे। उमेद कंदा आहियूं त अॼु वारी जेका असांजी हिकु नंढड़ी वीडियो हुई जंहिंमें असांखे फ़क़ति थोरी राय तव्हांखे ॿुधाइणी हुई, उहो तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं सुठी बि लॻी हूंदी ऐं काफ़ी शागिर्द जेके कंफ्यूज़ हुआ, उमेद कंदा आहियूं त उन्हनि खे हाणे थोरो घणो कंफ्यूज़न हटी वेंदी। इंशाअल्लाह हाणे असां तव्हां सां नेक्स्ट वीडियो में मुलाक़ात कंदासूं। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान।